मईशियत के वॾा चैलेंजेस आहिनि। IMF जो हिकु ॿियो प्रोग्राम घुर्बल आहे। मुस्तक़बिल में असांखे वधीक ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि। इन्हनि फ़ैसिलनि जो बार उन्हनि तबक़नि ते अचणु घुरिजे जेके बार खणी सघनि। IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी चुको आहे। कुझु ॾींहं अंदरि IMF खां किस्त मिली वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ख़ासि सीड़पकारी सहूलियत कौंसिल जे एपिक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब। संदसि जो वड़ा आहे त मईशियत जल्द पंहिंजनि पेरनि ते बीहंदी। हर मैदान में सुधारा आड़ा पवंदा। SIFC जे इजलास में वफ़ाक़ी ऐं चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि समेत अस्करी क़यादत जी बि शिरकत। अॻूणो वज़ीर आज़म अॻूणी काबीना जे मेंबरनि समेत ख़ुसूसी तौर शरीक। निगरान हुकूमत दौर में SIFC जी कारकर्दगी ते तफ़सीली ब्रीफिंग बि ॾिनी वई। पाकिस्तान अफ़गान शहरी आबादी के निशानो बनाइण जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। पढ़ी खाते जी तर्जुमान ममताज़ ज़हरा बलोच चवणु आहे त अफ़गानिस्तान के केतिराई भेरा दहशतगर्दनि जी मौजूदगी बाबति सबूत फराहम कया आहिनि। पाकिस्तान गुज़िरियल हफ़्ते अफ़गानिस्तान में दहशतगर्द ग्रुप ख़िलाफ़ कार्रवाई कई। कार्रवाई में शहरी आबादी के निशानो न बणायो वियो। पंहिंजी सरज़मीन ते दहशतगर्द कार्रवाइनि खे बर्दाश्त न कंदासीं। पाकिस्तान अफ़गानिस्तान सां गॾियल तौर ते सरहदी ऐं ॿिया मामला हल करण जी ख़्वाहिश रखे थो। अफ़गानिस्तान जी ख़ुदमुख्तियारी जो एहतराम करियूं था। पाकिस्तान गज़ा में अस्पतालुनि ते हमले जी मज़म्मत करे थो। भारत वालारी कश्मीर जे 14 सियासी जमायतुनि ते पाबंदी लगाए चुको आहे। वालारी कश्मीर में इज़हार जी आज़ादी ते पाबंदी जी मज़म्मत करियूं था। FBR मुल्क में वापारियुनि खे टैक्स नेट में आणण लाइ स्कीम तयार करे वरिती। 35 लख वापारियुनि खे बिजली बिलनि जे ज़रिए टैक्स नेट में आंदो वेंदो। IMF जे मुतालबे ते तयार कयल टैक्स दुकान मालिक न पर उते कारोबार कंदड़ दुकानदार खां टैक्स वरितो वेंदो। नई स्कीम माली साल जे बजट खां पहिरीं आड़े सजे थी। ज़रियनि मूजिब IMF खे तजवीज़ कयल प्लान जे हवाले सां आगाह कयो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास में सॼे मुल्क अंदरि बिजली ऐं गैस चोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। घरू वज़ीर जी हिदायत ते बिजली ऐं गैस चोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन लाइ ख़ासि टीमूं जोड़ियूं वयूं। ख़ासि टास्क FIA हवाले। माहौल दोस्त एटमी तवानाई मुस्तक़बिल लाइ अमल जोगो हल पेश करे थी। इहो सुठो सौड़ आहे त टेक्नोलॉजी न्यूक्लियर एनर्जी खे महफ़ूज़ बणाइण में किरदारु अदा कयो आहे। एनर्जी सिक्योरिटी तरक़ी याफ़्ता ऐं उभरंदड़ मुल्कनि लाइ अहम तरजीह आहे। दुनिया खे साफ़ ऐं सस्ती तवानाई जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सागरार जो ब्रसेल्स में एटमी तवानाई इजलास खे ख़िताब संदसि वड़ा आहे त पाकिस्तान वटि न्यूक्लियर पावर प्लांट्स खे महफ़ूज़ तरीक़े सां हलाइण जो तजुर्बो आहे। मुल्क में न्यूक्लियर तवानाई जी सलाहियत हिन वक़्त ताईं 10 करोड़ टन खां वधीक कार्बन डाइऑक्साइड जी ख़ारिज थियण खां बचायो आहे। PTI बानी सियासत बचाइण लाइ साइफर जो ड्रामो कयो हो। रुगो डॉलन लू न पर असद मजीद बि PTI बानी जी दावा रद्द कई। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो बयान संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ जे बानी मुल्क जी साख खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई। सिंध काबीना जी मंज़ूरी खां पोइ ख़ुराक खाते कणिक ख़रीदारी बाबति पॉलिसी जारी करे छॾी। कणिक जो फ़ी मण 4000 रुपया अॻिते ख़रीद कयो वेंदो। कणिक ख़रीद करण खां सवाइ अॻुवाट रक़म ॾियणु ॾोहो हूंदो। ॿी सूरत में लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। फूड खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि ॿियनि सूबनि मां कणिक जी सिंध आमद या सिंध मां ॿियनि सूबनि ॾांहुं मुंतक़िली जी जांच कई वेंदी। बारदाने लाइ 7 फॉर्म जो शर्त ख़तम। 16 एकड़ जे आबादगारनि खे 100 सैकड़ो बोरियूं 200 प्लास्टिक जूं बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। 30 एकड़ जे आबादगारनि खे 500 सेणी जूं बोरियूं 1000 प्लास्टिक जूं ऐं 50 एकड़ खां मथे जे आबादगारनि खे 1000 सेणी जूं बोरियूं ऐं 2000 प्लास्टिक जूं बोरियूं ॾिनियूं वेंदियूं। सिंध जे तवनाई वारे खाते पारां कोयले मां लिक्विड गैस ऐं भाण ठाहिण जे हवाले सां सूबाई सतह ते पॉलिसी जोड़ण जो फ़ैसिलो। ॾखण अफ्रीका जी लेबोरेटरी तरफ़ां थर जे कोयले खे गैस ठाहिण लाइ बहितरीन करार ॾिनो वियो आहे।
कोयले मां गैस की पैदावार सां मुल्क के सालियानो $500 मिलियन जी पर डे ही मटा कटा वारे नाणे की बचत थींदी जेकॾहिं थर जे 175 बिलियन टन कोयले जे ज़ख़ीरनि मां एनर्जी सिस्टम ठाहियूं त इम्पोर्ट एनर्जी बिल में 50% ताईं घटिताई अची सघे थी। तवनाई वारे वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि इजलास दौरान ब्रीफ आसिफ अली ज़रदारी जी सदर थियण खां पोइ ख़ाली थियल सीट NA 207 नवाब शाह ते नंढी चूंड लाइ संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। आसिफा भुट्टो ज़रदारी तरफ़ां वकील फारूक एच नाइक इलेक्शन कमीशन में पेश थियो। बलूचिस्तान के ज़िले पंजगोर में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन एक दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द चाकर लियाकत वटां हथियार ऐं गोला बारूद भी बरामद थियो। चाकर लियाकत दहशतगर्दी जे केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हो।